दियामर में मुसाफिर कोच खाई में गिरी पई, 20 ॼणा फौत, 21 ज़ख़्मी। रेस्क्यू इक़्तिदारनि मूजिब मुसाफिर बस रावलपिंडी खां हुंसा वञी रही हुई त हादसो पेश आयो। लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे रीजनल हेडक्वार्टर अस्पताल जलास मुंतक़िल कयो पियो। अस्पताल में इमरजेंसी लागू डीसी दियामर मूजिब हादसे में 20 माण्हू फौत ऐं 12 ज़ख़्मी थी पिया। 5 ज़ख़्मी जी हालत ॻणती चुकी आहे। मुतासिर इलाइक़नि में रेस्क्यू ऑपरेशन मुकमल कयो वियो। रेस्क्यू ऑपरेशन में आर्मी जे हेलीकॉप्टर भी हिस्सो वरितो। पाकिस्तान जो तारीख़ी सैटेलाइट मिशन अॼु चंड ते वञण लाइ तयार। मुल्क जो पहिरियों IQ कमर नाले सैटेलाइट अॼु मंझंदि 12:50 ते चंड ते मोकिलियो वेंदो। मिशन चीन जे हिनान स्पेस लॉन्च साइट खां रवानो कयो वेंदो। सैटेलाइट IQ कमर जे लॉन्च खे वेबसाइट लॉन्च ते सिधी रीति नशर कयो वेंदो। अमेरिका पाकिस्तान से IMF का कर्ज जी कोशिशुनि जी हिमायत करे छॾी। अमेरिकी पड़ी खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर जो चवणु आहे त पाकिस्तानी मईशत जी बहितरी लाइ खयल क़दम जी हिमायत कयूं था। पाकिस्तानी हुकूमत पंहिंजा मुआशी मसइला हल करण ते तरजीह ॾे। पाकिस्तान सां वापार ऐं सरमायाकारी जा लाॻापा जारी रखंदासीं। इसराइली शरीकी वज़ीर आज़म नेतन्याहू जे काफ़िले ते हमले जी कोशिश। इसराइली सिक्योरिटी फोर्सेस 58 परियनि जे शहरी खे गिरफ़्तार करे वरितो। ॿिए तरफ़ गॾियल क़ौमनि जी रिपोर्ट में चयो पियो त गज़ा में इसराइली बमबारी सां अरबे डॉलर जो नुक़सानु थियो आहे। तबाह थियल घर तामीर में 80 साल लॻी वेंदा। सॼी दुनिया में अॼु साफ़ जो आज़ादी जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। अॼोको ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु साफ़ जी बुनियादी उसूलनि बाबति जो उजागर करणु आहे। सॼी दुनिया में साफ़ जा फ़र्ज़ निभाईंदे 1400 खां वधीक साफ़ी क़तल थी चुका। पाकिस्तान साफ़त लाइ ख़तरनाक तरीन मुल्कनि जी लिस्ट में शामिल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां साफ़िन ऐं मीडिया वर्कर्स खे ख़राज तहसीन पेश। वज़ीर आज़म चयो त साफ़त ऐं हिसार जी आज़ादी जमहूरियत जो बुनियादु आहे। गज़ा में कब्ज़ दौरान मारिजी पियल साफ़ी इंसानियत जा हीरो आहिनि। ऐं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड में पाकिस्तान सुपर लीग कमिश्नर नाइला भट्टी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। ज़रियनि मूजिब नाइला भट्टी जी इस्तीफ़ा मंज़ूर कई वई। ज़रियनि मूजिब पाकिस्तान सुपर लीग कमिश्नर इख़्तियारनि सां इख़्तिलाफ़ सबबि इस्तीफ़ा ॾिनी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार मारवे थी हेडलाइंस वाइठियों वधी ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।